कंप्यूटर में ही जेको हेठि टास्क बार आहे उहो मथे हलियो वेंदो आहे या साइड में हलियो वेंदो आहे, टॉप ते हलियो वेंदो आहे या खाॿे पासे हलियो वेंदो आहे। त उहो वापसि कीअं आणिजे उनजो तरीक़ो इहो आहे, कंहिं बि ख़ाली स्पेस ते उनखे माउस ते क्लिक करे रखो, मुसलसल क्लिक थियो पियो हुजे पोइ उनखे ड्रैग करे हेठि आणियो। ड्रैग मीन्स गिले हेठि अचोसि, पोइ तव्हांजो टास्क बार वापसि पंहिंजी जॻह ते अची वेंदो। ऐं इन शइ खां बचण जे लाइ असां इनखे लॉक कयूं त बहितर आहे। टास्क बार ते राइट क्लिक करे ऑप्शन ईंदो आहे लॉक द टास्क बार, इन ते जीअं क्लिक कंदासीं पोइ असांजो टास्क बार हेॾां होॾां साइड ते, टॉप ते, लेफ्ट ते किथे न वञी सघंदो, केर बि असांजे टास्क बार खे हरकत न करे सघंदो।